जंग सिर्फ हथियार जी बुनियाद ते न खटबी आ। जंग खटबी आ अल्लाह जी नुसरत सा, ईमानी गैरत सा ऐं चंद असबाब सा। हिंदू जे मथो गलबो ॾियण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात, काफ़र के शिकस्त ॾियण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आ। जॾहिं मुक़ाबलो कुफ्र सां थे, मुक़ाबलो हिंदू सां थे, मुक़ाबलो पेशा पीअण वारनि सां थे, त पोइ पाण में मुत्तहिद थी हिकिड़े ई प्लेटफार्म ते हक़ ते मज़बूत थी बीहणो आहे। कुफ्र सां जेकॾहिं मुक़ाबलो आहे त पंहिंजी फ़ौज जो साथ ॾियणो आहे। जहिड़ा हालात अचिन, भलजा इंडिया जा ड्रोन हमला किरिन, वावेला नाहिन करना, सबुर करणो। अल्लाह तबारक व तआला कुरान मुक़द्दस में 4 अमल बयान फरमाया। रब से फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वस्साबिरू वराबितू वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून। 4 शयूं अल्लाह से बयान फरमायो। इन्हनि 4 शयुनि ते अमल कयो। पहिरियों रब से फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, मुखातब कयो रब से ईमान वारन के। पोइ रब से 4 शयूं बयान फरमायूं। आखिर में अल्लाह से रिजल्ट बयान फरमायो, लअल्लकुम तुफ्लिहून। जेकॾहिं इन्हनि 4 शयुनि ते तव्हां अमल कंदो, तव्हां खे कामयाबी मिलंदी। क़ुरान जो उसूल आहे, कामयाबी मिलंदी, फतह मिलंदी, गलबो नसीब थींदो, काफ़र मग़लूब थींदो, जेकॾहिं इन्हनि 4 शयुनि ते असां अमल कयोसीं। जंग सिर्फ हथियार जी बुनियाद ते न खटबी आ। जंग खटबी आ अल्लाह जी नुसरत सा, ईमानी गैरत सा ऐं चंद असबाब सा। असबाब, हथियार, ताकत, यो एक ज़रियो आ। तो अल्लाह से फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू। रब से फरमायो, पहिरियों कम ए ईमान वारो, तहां सब्र कयो। छा कयो? सब्र कयो। छा में सब्र कयो? इबादत में सब्र कयो। पहिरियों शय इबादत में सब्र कयो। मतलब नमाज पढ़ण दिल नथो चाहे तॾहिं भी पढ़ो। कुरान जी तिलावत दिल नथो चाहे तॾहिं भी कयो। सब्र इन शय खे भी चइबो आ जॾहिं इंसान जी दिल इबादत जे लाइ तैयार न हुजे, तॾहिं भी दिल खे सब्र में आणे अल्लाह जी इबादत करणी आहे। अल्लाह जी इबादत में सब्र कयो। इबादत मज़ो ई तरह ईंदो आहे जॾहिं इंसान सब्र ऐं तहम्मुल सां अल्लाह खे यादि करे। बेसब्री वारी इबादत, चक्कड़ वारी इबादत, बेख़याली वारी इबादत, इख़लास खां ख़ाली इबादत, पोइ अल्लाह जी मदद काॾों ईंदी? सब्र वारी इबादत। ॿियो, गुनाहनि ते सब्र कयो। छा मतलब? जॾहिं तहांजो दिल कंहिं गुनाह करण ते आमादा थे, पोइ दिल खे तसल्ली ॾियो ऐं गुनाह खां रुकजी वञो। गुनाह ते सब्र। दिल चए थी शराब पियां, दिल खे तसल्ली ॾियो, अल्लाह जे हुक्म जी खिलाफ वर्जी न कयो, शराब खां पंहिंजे पाण खे रोकियो। गुनाह खां बचण ते सब्र। ऐं इन में वॾी अल्लाह से तासीर रखी आहे। जॾहिं इंसान जे दिल जे अंदर शिद्दत सां गुनाह जो जज्बो पैदा थिए त मां फिलाणो गुनाह कयां, ऐं इंसान उन गुनाह खां सब्र करे, त इन में वॾी तासीर, वॾी हिकमत आहे। उन वक़्त इंसान खे तकलीफ़ थींदी त मां शराब नथो पियां, मां बदनज़री नथो कयां,
मां चोरी नथो कयां, अज मां जुआ ते नथो वञा, लेकिन कुछ देर खां बाद उन जे दिल जे अंदर भी तासीर महसूस थींदी त अज मां पंहिंजे दिल ते पत्थर रखी गुनाह खां पंहिंजे पाण खे बचायो। इंसान खे लज़्ज़त महसूस थींदी, अंदर ईमानी हरारत महसूस थींदी जॾहिं इंसान पंहिंजे दिल ते पत्थर रखी कंहिं गुनाह खां बचण जी कोशिश कंदो आहे। गुनाह ते सबुर, इबादत ते सबुर, ऐं टियों तकलीफ़ ते सबुर। का परेशानी अचे, का मुसीबत अचे त उन वक़्त भी आहोज़ारी न करणी आहे, नाशुक्री न करणी आहे, वावेला नाहिन करना त ही मूंसां छो थियो, ही मूंसां छा थियो, रुगो मुंहिंजे मथों छो मुसीबत आहे। उन वक़्त भी सब्र करणो आहे। जहिड़ी मुसीबत अचे, जहिड़ा हालात अचिन, भल जा इंडिया जा ड्रोन हमला किरिन, वावेला नाहिन करना, सब्र करणो। अल्लाह जी मदद ऐं नुसरत जे लाइ इबादत ते सब्र, गुनाहन खां बचण ते सब्र ऐं तकलीफ़ ते सब्र। ॿियों अमल अल्लाह से छा बयान फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वसाबिरू वसाबिरू, हक़ ते डटजी वञो। पहिरियों सब्र कयो, ॿिए नंबर ते हक़ ते डटजी वञो, हक़ ते मुत्तहिद थी वञो। हिकिड़ी जमात खे ॿी जमात वारा नथा वणनि, लेकिन जॾहिं मुक़ाबिलो कुफ्र सां थिए, मुक़ाबिलो हिंदू सां थिए, मुक़ाबिलो पेशाब पीअण वारनि सां थिए त पोइ पाण में मुत्तहिद थी हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते हक़ ते मज़बूत थी बीहणो आहे। पंहिंजे मुल्क जी फ़ौज हुजे, कुफ्र सां जेकॾहिं मुक़ाबिलो आहे त पंहिंजी फ़ौज जो साथ ॾियणो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वसाबिरू वराबितू वराबितू, पंहिंजूं सरहदूं मज़बूत कयो, इस्लामी सरहदूं मज़बूत कयो, मुल्की सरहदूं मज़बूत कयो, ईमानी सरहदूं मज़बूत कयो। यानी पंहिंजे पाण खे जंग जे लाइ हमेशा मज़बूत रखो। सरहदी एतबार सां, इस्लामी एतबार सां, ईमानी एतबार सां पंहिंजो सरहदूं मज़बूत कयो, ताकि को दुश्मन नाजायज़ मक़ासिद जे लाइ असांखे नुक़सान न पहुचाए। सरहदूं भी मज़बूत हुजनि। ऐं चौथों कम अल्लाह से फरमायो, वत्तकुल्लाह, अल्लाह को डिजो हर मामले में, इबादत में, इताअत में, आमाल में, ताल्लुकात में, जिहाद में, हर मामले में दिल में अल्लाह जो खौफ हुजे त करण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात। असां सबब इख्तियार कया आहिनि, हिंदू जे मथों ग़लबो ॾियण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात, काफ़िर खे शिकस्त ॾियण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आहे। असांजे एटमी ताक़त हुजण सां को फ़र्क़ु नथो पए।